नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में महांगाई जो जिन बेकाबू थी वियो आहे। खिप्रो जा शहरी महांगाई जे करे सख़्त परेशान आहिनि। शयुनि जे अघनि में वाध सबबि शहरी ॿिनि वेलनि जी मानी जे लाइ परेशान आहिनि। खिप्रो जे शहरनि पारां मुतालबो कयो त अवाम खे हिन महांगाई जे दौर में रिलीफ ॾिनो वञे। इंतज़ामिया रुॻो ऑफिस ताईं महदूद थी वई आहे। ऑफिसनि जे थधनि कमरनि खां ॿाहिरि निकिरण जी ज़हमत बि न कई आहे। शहरनि पारां मुतालबो कयो महांगाई ते कंट्रोल कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। जीने का कोई यकीन नहीं रहा इस दौर के अंदर। इमरान खान ने इतनी महंगाई कर दी है। अब किस वज़ीर आज़म को चाहिए कि इसने 3 साल तो अपने ज़ाया कर दिए हैं, समझ लो। अब मज़ीद इसके 2 साल बचे हुए हैं। अगर इसको वाकई पाकिस्तानी कौम का एहसास है तो इसको महंगाई कम करनी चाहिए। पेट्रोल के बाद तो ज़ाहिर किराए भी बढ़ी, हर चीज़ बढ़ी है। महंगाई बिल्कुल वधी वई आहे, हर शइ वधी आहे। अहिड़े हिसाब सां घी आहे, खंडु आहे, अपने खां ड्राई फ्रूट जेको बि आहे बिल्कुलु महांगो थी वियो आहे। जेके बि महांगाई जो दौर आहे इन में जाम तमामु घणी महांगाई थी वई आहे। उन खां सवाइ ड्राई फ्रूट आहे, चांवर आहिनि, दालूं आहिनि, जो जेको बि एक्स्ट्रा आहे हर शइ माना वधी वई आहे ऐं महांगाई तमामु घणी थी वई आहे। हाँ सी महंगाई आवाम जी जेको आहे उहो सम्झो त चेल टोड़े छॾी आहे। पेट्रोल खे ॾिसो त अलाए किथे वञी पहुतो आहे। ऐं इन खां अलावा खंडु ऐं जेके रेगुलर जेको इस्तेमाल जूं शयूं आहिनि, मुर्गी अॼु 400 रुपया किलो तव्हांजे पोयां जेको आहे इहो लॻो पियो आहे। ऐं भाॼियूं जेके आहिनि उहे बि इंतज़ामिया जे कंट्रोल में न आहिनि। जेके शयूं हिते मुक़ामी इंतज़ामिया जे कंट्रोल में आहिनि उहे घटि में घटि इंतज़ामिया खे मुख़्तियारकार थी वियो, असिस्टेंट कमिश्नर थी वियो, इहे सभु किथे आहिनि। असांखे त हिते न की रेट लिस्ट नज़र थी अचे, न की का शइ आहे, न को बेदनि जो रेट को फिक्स थिए थो। मुर्गी जो रेट सुबुह जो हिकिड़ो आहे त शाम जो ॿियो आहे। भाॼियुनि जो रेट ॾिसी वठो, हर को पंहिंजी मर्ज़ी सां पियो ॾिए। ऐं टमाटा वञी करे अॼु 200, 180, 200 रुपया किलो हलनि पिया। त इन सूरत हाल में आम जेको माण्हू आहे, मज़ूर तबिको, उहो छा करे? डेली वेजिस जो माण्हू आहे उहो ॾाढो परेशान आहे। 200-300 रुपया उनखे ॾियाड़ी, 500 रुपया ॾियाड़ी मिले थी। हुन में उहो अटो वठे या हू खंडु वठे या हू जेको आहे भाॼी वठे। पोइ इहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हाणे ख़ुदकुशीनि जो बि तव्हां रेशो ॾिसो पिया त केतिरो वधी वियो आहे। आम माण्हू जेको आहे उहो सोचण ते मजबूर आहे त उहो 500-1000 रुपया बि जेकॾहिं डेली करे थो त उहो छा वठे, हुन मां कहिड़ी शइ वठे। तो असांजी अपील आहे, मुक़ामी इंतज़ाम खे बि अपील आहे त उहो घटि में घटि जेके आम वाइबियूं जेके शयूं आहिनि उन्हनि ते कंट्रोल आणे। मार्केट जेको आहे उन में जेके भाॼियूं आहिनि उन्हनि खे ॾिसे, ऐं जेके डेली जेके इस्तेमाल जूं जेके शयूं आहिनि, रोज़मर्रा जेके दालूं ॾिसो, चांवर ॾिसो, हर को हिते दुकानदार तव्हांखे ॾिसो हर को पंहिंजा रेट लॻाए वेठो आहे। तो इहो इंतज़ामिया खे इहो कमु जेको आहे उहो बुनियादी तौर ते करणु घुरिजनि। तुंहिंजो रेट हीअं 160 रुपया किलो पिया हलनि। अॼु असां मार्केट में टमाटनि जो पुछी ॾाढा हैरान थी आहियूं। ऐं बाक़ी अटे जा रेट, हिननि जा रेट, गोश्त जा रेट, मुर्गी बि 400 रुपया किलो, माण्हू छा वठे? अॼुकल्ह कुझु सब्ज़ी वठण जहिड़ी आई कोन्हे। तूरियूं 200 रुपया किलो लॻी पियूं आहिनि। ॾाढी महांगाई थी वई आहे। पोइ हाणे हर कंहिंजे माण्हुनि जे वात में इहे पइजी वियो आहे त महांगाई ख़बर न आहे छा जे करे। कुझु एतिरादू करे ठहनि, कुझु पंहिंजे हिसाब महांगाई थी वई आहे। घणा माण्हू त अॼुकल्ह एतिरादू पिया कनि पंहिंजे हिसाब। इहे ई त बसि महांगाई आहे, महांगाई थी त महांगाई करणी आहे, त इहा त अजीब आहे। ऐं चवंदा इन लाइ कुझु न कुझु गवर्नमेंट खे एक्शन खणणु खपे। ॾाढी टीम ठाहिणु खपे जेको इन लाइ वर्क करे त हीअ एतिरादू महांगाई पई कई वञे। इन ते कुझु न कुझु एक्शन थियणु खपे। एतिरादू महांगाई जे ख़िलाफ़ु एतिरी महांगाई जे हिसाब सां वधीक माण्हू माना हिकिड़ो सोशल ठाहे ॾियो आहे त बसि महांगाई थी वई आहे। तो इन करे कुछ न कुछ थियणु खपे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।